अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज़ कुंज न्यूज़ में अवां सभिनी खे भलीकार चऊं था। कुंज न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। बांधीअ मां ख़बर शामिल कंदासीं त बांधीअ लॻ ॻोठ हाजी गुलाम हैदर पितापीअ जे रहवासी रिटायर्ड प्राइमरी स्कूल टीचर समर हुसैन पितापीअ जो नौजवान पुटु बाबर अली पितापी CSS पास करे डायरेक्ट ASP बणिजी वियो। बाबर अली पितापी 2018 में क़ाइद अवाम यूनिवर्सिटी नवाबशाह मां इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग में सेकंड पोजीशन में ग्रेजुएशन कई। हुन CSS जो 2020 में इम्तिहान ॾिनो, जंहिंमें हू पास थी वियो, जंहिंमें हुन पुलिस सर्विस ऑफ पाकिस्तान ग्रुप हासिल कयो। सिंध रूरल जी कोटा में हुन पहिरीं पोजीशन हासिल कई। जॾहिं त बाबर अली पितापी पढ़ियल लिखियल घराणे सां तालुक़ रखे थो, जंहिंजो वालिद समर हुसैन पितापी प्राइमरी स्कूल टीचर हो। जॾहिं त संदसि समर हुसैन पितापीअ जो पहिरियों पुटु उल्फत हुसैन पितापी पाकिस्तान एटॉमिक एनर्जी कमीशन में प्रिंसिपल इंजीनियर आहे। ॿियो नंबर पुटु इमरान अली पितापी जेको ऑस्ट्रेलिया सिडनीअ में आहे, जंहिं टेली कम्युनिकेशन इंजीनियरिंग में PhD कई आहे, जेको डेटा साइंस जो कमु करे रहियो आहे। जॾहिं त टियों नंबर पुटु इम्तियाज़ अली पितापी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स में ट्रेड एंड डेवलपमेंट अथॉरिटी ऑफ पाकिस्तान में JSP ऑफिसर आहे। बाबर अली पितापीअ जी कामयाबीअ बैदि बांधीअ ऐं संदसि ॻोठ में ख़ुशीअ वारो माहौल छायल आहे।